औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर। इल्म सन्फ़ में अॼु पढ़ंदासीं नसर, जंहिंखे इंग्लिश में प्रोज़ चइबो आहे। सो हाणे असां जेको कल्ह टॉपिक खयोंसीं, कल्ह टॉपिक हो ख़ुदि सन्फ़ जो, त सन्फ़ छा आहे, सन्फ़ कीअं थींदी आहे ऐं सन्फ़ में घणा क़िस्म आहिनि, उहो पढ़ियोसीं। उन खां बाद में मतिलबु वरी जेके सन्फ़ में हिसा जा उन जा पार्ट जा उन्हनि खे लॻभॻि जेके ॻाल्हियूं अचनि थियूं सो अॼु वरी नंबरवार सिखंदासीं। सो अॼु जे लेक्चर में आहे नसर। नसर मूं जीअं तव्हांखे कल्ह ॿुधायो हो त नसर हिकु उहा शइ आहे जेकी मतिलबु सबक़नि वांगुरु लिखियलु हुजे या बसि अखरनि में ई कहिड़ी बि शइ लिखियलु हुजे। मिसाल तौरु इहा सिंधी ग्रामर ऐं इल्म नस्र जा ही 4-5 अखर लिखिया पिया आहिनि, पाण इन चइनि 5 अखरनि खे बि नसर चई सघूं था। इहे बाबा नसरीअ में ई लिखियलु आहिनि। ठीकु आहे, इन में फर्दर वर नसर जा किसा आहिनि उहे सभु पाण हिन में पढ़ंदासीं लेक्चर में। प्रोज़ नसर। नसर जी लुग़वी माना आहे टीड़ियल पखड़ियल लफ़्ज़। इस्तिलाही माना मूजिबि को अदीब या लेखक जुदा जुदा लफ़्ज़नि खे मिलाए जुमलनि जे शिकिल में ॿियनि जे अॻियां का तहरीर पेश करे। मां पोइ लेक्चर में ॿुधाए चुको आहियां त सन्फ़ छा आहे। सन्फ़ इहा शइ आहे त जेकी लिखत में शइ हुजे, अखरनि में शइ हुजे, उन खे सन्फ़ चइबो आहे। त सन्फ़ में फर्दर वरी 2 कैटेगरियूं हुयूं जेको मां पोइ लेक्चर में ॿुधायूं हुयूं। हिकिड़ी पहिरीं कैटेगरी आहे शाइरी, ॿी कैटेगरी आहे नसर। शाइरी जी जेकी कैटेगरी आहे उहा तक़रीबन कल्ह वारे लेक्चर खां उन्हनि खां पहिरीं लेक्चरनि में इल्म शाइरी पाण मुकमल तफ़सील पढ़ियो आहे। नसर जो तफ़सील हाणे अॻिते पढ़ंदासीं। नसर मतिलबु सबक़ वारियूं ॻाल्हियूं, मतिलबु जेके सबक़ आहिनि उन्हनि जहिड़ा अखर लिखियल था हुजनि उन्हनि खे नसर चइबो आहे। या के बि लेखक पंहिंजा लफ़्ज़, पंहिंजा अखर कढे करे लिखी करे ऐं कंहिंजे अॻियां पेश करे त उन खे नसर चइबो आहे। सिंधीअ में ईअं ई खणी चऊं जीअं किताब जा सबक़ त उहे नसर ई आहिनि। मतिलबु त नसर उहे बयानी फ़िक्रा आहिनि। फ़िक्रा माना जुमिलो, जिन में कंहिं ॾिनल निज़ारे, वाक़िए या हक़ीक़त खे लफ़्ज़नि ज़रिए जुमलनि जे रूप में सिलसिलो पैदा करे माण्हुनि अॻियां तक़रीर ज़ुबानी या तहरीर लिखत जी सूरत में पेश कजनि, मतिलबु उन्हनि खे नसर चइबो। नसर उहो अदब आहे जेको शाइरी न हुजे। असांजी गुफ़्तगू हमेशह नसर में हूंदी आहे। जॾहिं दिलि जे अमंगनि जो असरु ॿियनि ताईं पहुचे त अदब जे उन हिसे खे नज़म चइबो आहे। पर जॾहिं दिमाग़ जे ख़यालात जो असरु ॿियनि ताईं पहुचे त अहिड़े अदब खे नसर चइबो आहे। ज़ाहिरी आहे, जॾहिं दिलि सां पाण का शइ लिखंदा आहियूं उहा शाइरी जो हिसो हूंदो आहे। पर जॾहिं पाण पंहिंजे दिमाग़ सां लिखंदा आहियूं त उहा हिकु मतिलबु दास्तान हूंदी आहे या अफ़सानो हूंदो आहे या आथम कहाणी हूंदी आहे या को किसो हूंदो आहे। नसर जी वॾी ख़ासियत आहे त उन में हर कंहिं क़िस्म जो मज़मून आणे सघिजे थो, जहिड़ो क साइंस, हुकूमत, समाजी अभ्यास, अफ़साना, आखाणियूं, नाटक, रोज़मर्रा जूं ॻाल्हियूं ऐं बहस, मुबाहिसा, कोर्टुनि जा फ़ैसिला, हुकूमत जा क़ाइदा क़ानून वग़ैरह, इहे सभु नसर में अची सघनि था। फर्दर नसर जा 3 क़िस्म ॼाणाया विया आहिनि। पहिरियों नसर मर्जिज़, नसर मस्ज, नसर आरी। ही 3 क़िस्म जेके नसर जा ॼाणाया विया आहिनि। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सन्फ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।